to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उरड़ी जी वबा ऐं लेशमिनियासिस राङा करे छॾिया। भान सईदाबाद भरिसां मंछर ढंढ जी कंधीअ ते क़ाइमु ॻोठनि ऐं वसंदनि में हिकु ॾींहुं अंदरि 5 ॿारड़ा उरड़ी वेगे हयाती विञाए वेठा। फौतुनि में 2 सगा भाइर भेण भाउ ऐं 1 ॿारड़ी शामिल। ॻोठाणनि तरफ़ां हिकु हफ़्ते में 15 ॿारड़ा फौत थियण जो इंकशाफ। छाछरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में बि उरड़ी केतिरनि ई ॿारनि खे वकड़ में आणे छॾियो। फौती ॿारनि जो अघु 3 थी वियो। जोही ऐं काछे में ॿारनि सूधो सवे माण्हू लेशमिनियासिस जी बीमारी में मुब्तला। निजी तोड़े सरकारी अस्पतालुनि में दवाऊं अणलभ थियण सबबि मरीज़ दरबदर। सिहत खाते वबाउनि में मुब्तला मरीज़नि खे बेआरो मददगार छॾे ॾिनो। मुतासिर इलाइक़नि जे रहवासियुनि तरफ़ां ख़ुसूसी टीम्स उमारणु ऐं दवाऊं ॾियण जो मुतालबो। टीवी ते हर वक़्तु मातम हलंदो आहे त ही थी वियो हू थी वियो। नौजवान अहिड़ा मातम विसारे छॾनि। सदर आरिफ अलवी नेशनल स्टेडियम में तकरीब के ख़िताब दौरान चयो त नौजवान नस्ल खे पंहिंजी तरबियत ते ध्यानु ॾियणु घुरिजे। नए पाकिस्तान में नौजवान इल्म पिराइण लाइ कोशिश कनि था। IT कोर्सिस में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा प्रोग्राम्स शामिल कया वेंदा। उन लाइ कानून तयारु थी चुको आहे। परदेही वज़ीर ऑपोज़िशन जी बेएतमादी रिथ खे डील जो नओं तरीक़ो करार ॾेई छॾियो। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त एहतसाब खां बचण जी कोशिश नाकाम बणाई वेंदी। वज़ीर आज़म वाज़े करे चुको आहे त कंहिंखे बि NRO न मिलंदो। बेएतमादी रिथ जो ऐलान डील जो नओं तरीक़ो आहे। हुकूमत ऐं इत्तेहादी गॾिजी ऑपोज़िशन जी बेएतमादी रिथ खे शिकस्त ॾींदा। मलीर में टैंकी स्टॉप भरिसां फुर जी वारदात दौरान शहरनि हिक फोरू खे सोघो करे वरितो। शहरी फोरू ते कड़की पिया। पुलिस विच में पई फोरू खे छॾाए वरितो ऐं खेसि थाणे ते वठी वई। शहरनि फोरू वटां हथायल हथियार बि पुलिस हवाले कयो। शहरनि जो चवणु आहे त फोरू हिक शहरी खां हथियार जे ज़ोर ते मोबाइल फ़ोन फुर करे रहियो हो त केस सोघो कयो वियो। ऑपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जी सिजावल में सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी अलमास भान सां मुलाक़ात। अलमास अगवा जी कोशिश वारे वाक़े ऐं जांच बाबति ऑपोज़िशन लीडर खे आगाह कयो। मुलाक़ात दौरान हलीम आदिल शेख जो चवणु आहे त इंतिज़ामिया अलमास खे इंसाफ़ ॾियण बदिरां ख़ामोश तमाशाई बणियल आहे। मादरे इल्मिन में तहफ़ुज़ न मिलण सबबि निमरता ऐं नौशीन जहिड़ा वाक़िया थियनि था। अलमास ख़ौफ़ में पढ़ाई छॾे ॾिनी पर हुकूमत जे कन ते जोए बि नथी सुरे। SSP ॼाम शोरो सां ॻाल्हायो अथमि। सुभाणे अलमास जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। रानीपुर में पंहिंजनि हथां क़त्ल थियल समाजी अॻवान औरत रोशन राजपर जे मुड़ुस ऐं इल्ज़ाम हेठि आयल धुर में ठाह थी वियो। महबूब राजपर चङा मुड़ुस साण करे प्रोफेसर ग़ुलाम सरवर मेमण ऐं सैयद माशूक शाह वटि पहुतो। समाजी अॻवान जे मुड़ुस जो चवणो त असां ग़लति केस दाख़िल करायो हो। जांच में ग़ुलाम सरवर मेमण ऐं माशूक शाह जी धुर ते के बि इल्ज़ाम साबित न थिया। तंहिं करे मुआफ़ी वठूं था। ग़ुलाम सरवर मेमण ऐं माशूक शाह चयो त इल्ज़ाम हणंदड़ धुर तॾे ते लड़ी आई आहे। खेनि मुआन ॾींदे मुआफ़ करे छॾियो आहे। हाणे असां में को बि झेड़ो न आहे। कि मैं एक गरीब और मजलूम लड़की हूँ। मैं अपने माँ बाप की कफालत के लिए बाहर जाती हूँ, नौकरी करती हूँ, जिसपे ये समाज दुश्मन पड़ा हुआ है। दरबान अली चांडियो लालू का रवासी है, वो मुझे तंग कर रहा है, वो मुझे हिरासमेंट कर रहा है, वो मुझे तरह तरह के धमकियां दे रहा है। मुझे मेरे लिए जो उसने अजाब करके रखा है वो एक जिनसी मरीज है। वो मुझे इस तरह की धमकियां देता है, इस तरह की बातें करता है कि मैं इस वीडियो में बयान नहीं कर सकती। रास्ते रोक कर रहे हैं, जहाँ जाती हूँ वहाँ पे मुझे ब्लैकमेल किया जा रहा है।
दरबान मुझे इतना तंग करके रखा है, उसने इतना मुझे ज़हनी टॉर्चर देकर रखा है कि मैं खुदकुशी पर मजबूर हो गई हूँ। वारह में लेडी हेल्थ वर्कर मुबैना जिनसी हिरासमेंट जो शिकार। समीना पंहिंजी वीडियो में चयो त घर जो गाॾो हलाइण लाइ नौकरी कंदी आहियां, बासर जवाबदार जिनसी तौर हिसाइण सां गॾु मौतमार धमकियूं ॾियनि था। एॾो त ज़हनी टॉर्चर कयो पियो वञे जो आपघात करण ते मजबूर थी वई आहियां। असांजे मुआशरे में एतिरी वहशत आहे जो आए ॾींहुं न्याणियूं मारी वञनि थियूं। आउं ग़रीब आहियां ऐं सुकून सां जीअण चाहियां थी, पर बासरनि ज़िंदगी अज़ाब करे छॾी आहे। मुंहिंजी तकलीफ़ ख़त्म करण लाइ केर बि मदद नथो करे। IG सिंध ऐं DIG लाड़काणो खां तहफ़ुज़ जी अपील। डहर की पुलिस ते वापारी सतन कुमार जे क़त्ल केस ऐं पोहरत ते मर्ज़ी जो बयान वठण लाइ तशद्दुद जा इल्ज़ाम। मक़ामी कॉन्फ्रेंस अॻवान हातम शहर इल्ज़ाम हयो आहे त पोहरत ज़फ़र शर खे सादिकाबाद मां गिरफ़्तार कयो वियो। पुलिस क़त्ल केस में मुंहिंजो नालो खणण लाइ ज़फ़र शर ते वहशियाणो तशद्दुद कयो। पंजाब जे MPA मुमताज़ चांद जी टियाकड़ीअ बाद पोहरत आज़ाद थियो। संदसि ख़िलाफ़ मुक़ाबले जो कूड़ो केस दाख़िल थियल आहे। पुलिस असल लोहारिन खे बचाइण लाइ मूंखे फासाइण जी कोशिश करे थी। हातम शहर पुलिस जे तशद्दुद बाबति पोहरत ज़फ़र शर जो ऑडियो बयान बि मंज़र आम ते आंदो। DIG सखर खां जांच जो मुतालबो। शिकारपुर जिले के हमायूं शरीफ लॻ ॻोठ सैफल जाफ़री में पीरसन मुबैना तौर ट्रेन हेठां अची आपघात करे छॾियो। पीरसन हाजी मिठो जाफ़री जो टुकड़ा टुकड़ा थियल लाश घर पहुचण ते कोहराम बरपा। इलाइक़े में पीरसन तरफ़ां पुटनि सां घरू मामले ते छेड़े सबबि आपघात करण जा चोबोल। पुलिस जो चवणु आहे त जांच कई पई वञे। फ़िलहाल आपघात बाबति कुझु नथो चई सघिजे। फिलिपाइंसी नारी मज़हब मटाए मीरो खान वासी नौजवान सां शादी करे वरिती। नारी रिया सिंध पहुची। नौजवान जमील मेमण सां सिंधी रस्मुनि तहत लाऊं लथियूं। जोड़ो दुबई जी हिकु कंपनी में 2016 खां गॾिजी कमु कंदो हो। जोड़े जो चवणु आहे त दुबई जी कंपनी में प्यार थियण बाद गॾु ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो कयो। मसीह नारी इस्लाम क़बूलण बाद नौजवान सां शादी कई। शादी जूं रस्मूं नौजवान जे मीरो खान वारे घर में अदा कयूं। ऐं सिंझोरो वासी नींगर पाकिस्तान में अंग्रेज़ी जे आलमी मुक़ाबले में 3 पोज़ीशन माणी वरिती। शान अली खोरखाणी शहीद बेनज़ीराबाद ज़िले में पहिरियों नंबर आयो। नवाबशाह जे सिटी स्कूल में पढ़ंदड़ 2 क्लास जे शागिर्द शान अली आलमी कैंगरो लिंग्विस्टिक कॉन्टेस्ट 2021 में हिस्सो वरितो। मुक़ाबले में पाकिस्तान जा 6999 शागिर्द शामिल हुआ। शान अली मुल्की सतह ते 3 पोज़ीशन माणे सिल्वर मेडल पंहिंजे नाम कयो। नींगर जे टैलेंट खे ज़बरदस्त मन्ता मिलण ते वारसन ऐं इलाइक़े वासिन में ख़ुशीअ जी लहर छाई। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।